नाज़रीन, इसरा यूनिवर्सिटी के फबाइण जी कोशिशुनि में मसरूफ़ काज़ी ख़ानदान जा 2 फ़र्द हमीदुल्ला काज़ी ऐं वलीउल्लाह काज़ी के ग़रीब जा दर्द छा ॼाणी। इसरा यूनिवर्सिटी जे अरबे रुपयनि जी कमाई ते पुरआसाइश ज़िंदगी गुज़ारींदड़ ही माण्हू ग़रीब मुलाज़िमनि खे संदन हक़ ॾियण लाइ तयार नाहिनि। रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में इसरा यूनिवर्सिटी जा ग़रीब मुलाज़िम पघारुनि खां महरूम आहिनि। इसरा यूनिवर्सिटी के फबाइण जी कोशिशुनि में मसरूफ़ काज़ी ख़ानदान जा ही 2 चश्मो चराग़ कंहिं ग़रीब जो दर्द छा ॼाणी। इसरा यूनिवर्सिटी जे अरबे रुपयनि जी कमाई ते पुरआसाइश ज़िंदगी गुज़ारींदड़ ही माण्हू ग़रीब मुलाज़िमनि खे संदन हक़ ॾियण लाइ तयार नाहिनि। रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में इसरा यूनिवर्सिटी जा ग़रीब मुलाज़िम पघारुनि खां महरूम आहिनि ऐं पंहिंजो हक़ हासिल करण लाइ एहतिजाज करण ते मजबूर आहिनि त ॿिए तरफ़ काज़ी ख़ानदान जा चश्मो चराग़ हमीदुल्लाह काज़ी ऐं वलीउल्लाह काज़ी ग़रीब मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण बदिरां धमकियूं ॾींदे नज़र अचनि था। उन सबके खिलाफ हम कानूनी कार्रवाई शुरू करेंगे। न सिर्फ हमीदुल्लाह काज़ी ऐं वलीउल्लाह काज़ी इसरा यूनिवर्सिटी जे ग़रीब मुलाज़िमनि खे पघारुनि बदिरां धमकियूं ॾियण में मसरूफ़ आहिनि, पर हमीदुल्लाह काज़ी जो सालो सुहेल काज़ी मुलाज़िमनि जूं पघारूं रोके उन्हनि खे संदन हक़ खां महरूम करण जूं धमकियूं ॾींदे नज़र अचे थो। जॾहिं त इसरा यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि तरफ़ां हमीदुल्लाह काज़ी ऐं वलीउल्लाह काज़ी खां पघारुनि जी घुर कई वेंदी आहे त उहे टाल मटोल ऐं ॿियनि ते इल्ज़ाम लॻाए पंहिंजी जान आजी कराइण जी नाकाम कोशिश कंदे नज़र ईंदा आहिनि। काज़ी भाइर बार बार इहो चई जान छॾाईंदा आहिनि त पैसा त प्रोफेसर नज़ीर अशरफ लगारी यूनिवर्सिटी में रखी वेठो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त यूनिवर्सिटी जो सॼो पैसो उन्हनि अकाउंटनि में जमा आहे जिन जे 8 सेक्रेटरियुनि मां 7 सेक्रेटरी काज़ी ख़ानदान जा फ़र्द आहिनि। काज़ी ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदड़ इन्हनि 7 सेक्रेटरियुनि में ग़ुलाम कादिर काज़ी, अब्दुल गनी काज़ी, सलीम काज़ी, हमीदुल्लाह काज़ी, अहमद वलीउल्लाह काज़ी, ग़ुलाम रसूल काज़ी ऐं अब्दुल अजीज़ काज़ी शामिल आहिनि। दस्तावेज़नि मुताबिक़ काज़ी ख़ानदान जा 7 सेक्रेटरी इसरा यूनिवर्सिटी जे कुल 16 बैंक अकाउंट्स ते कब्ज़ो करे वेठल आहिनि, जिन में इसरा यूनिवर्सिटी जा अरबे रुपया मौजूदु आहिनि। पर एॾी वॾी रक़म मौजूदु हुजण बावजूदि हमीदुल्लाह काज़ी ऐं वलीउल्लाह काज़ी रमज़ान शरीफ़ जे हिन बाबरकत महीने में मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण लाइ तयार नाहिनि। काज़ी ख़ानदान न सिर्फ़ इसरा यूनिवर्सिटी जे अकाउंटनि ते कब्ज़ो जमायो वेठो आहे, बल्कि इसरा यूनिवर्सिटी जे मालियाती कमेटी में पिणु चूंडे काज़ी ख़ानदान जे फ़र्दनि खे मेंबर बणायो वियो। त जीअं इसरा यूनिवर्सिटी जा अरबे रुपया काज़ी ख़ानदान वटि रहनि। फाइनेंस एंड प्लानिंग कमेटी में काज़ी ख़ानदान जा 6 फ़र्द शामिल हुजण खां पोइ ही ख़ानदान हर हवाले सां बाख़्तियार ऐं ताक़तवर बणिजी वियो, पर पोइ बि हमीदुल्लाह काज़ी ऐं वलीउल्लाह काज़ी ग़रीब मुलाज़िमनि ते रहम खाई उन्हनि खे पघारूं ॾियण बदिरां उन्हनि खे डेॼारण ऐं धमकाइण में मसरूफ़ आहिनि। ये सारा उनके गले में जाके पड़ेगा, तो उन लोगों को सोचना चाहिए, उनको अपना फेयर करना चाहिए कि दे विल बी इन प्रॉब्लम, फंस जाएंगे वो लोग।